यूनानी फ़लसफ़े जो तारुफ़ हज़ार सालनि खां वठी अॼु ॾींहं ताईं हर दौर में इंसान जी घणाई मरूज रीतनि ऐं रस्मनि अक़ीदनि ऐं नज़रनि समाजी क़दरनि ऐं पैमाननि खे ईअं सम्झंदी रही आहे ॼण त उहे हमेशह खां ईअं हुआ ॼण त तारीख़ में कॾहिं बि उन्हनि बाबति ॿाहिराया न रहिया आहिनि। फ़लसफ़े जी तारीख़ पढ़ण दौरान मुतालो कंदड़ खे मरूज अक़ीदनि ऐं नज़रियनि जे इर्तिक़ा समाजी क़दरनि ऐं पैमाननि जे इर्तिक़ा ख़ुदि साइंस जे इर्तिक़ा साइंसी शऊर जे इर्तिक़ा इंसान जे समाजी शऊर जे इर्तिक़ा मुख़्तलिफ़ मज़हबनि तसवरनि ऐं अक़ीदनि जे इर्तिक़ा जी न फ़क़ति ख़बर पवे थी पर उहे कहिड़ियुनि तारीख़ी ज़रूरतनि तहत वजूद में आया आहिनि उन्हनि जी बि ख़बर पवे थी। फ़लसफ़े जी तारीख़ खे पढ़ंदड़ मौजूदा दौर में थींदड़ मुख़्तलिफ़ अमलनि ऐं वाक़िअनि खे चंद सालनि जी तनासुर में ॾिसण बजाए उनखे तारीख़ जे वसीअ तनासुर में ॾिसे थो। उन्हनि तसवरनि ऐं अक़ीदनि खे रुकियल ऐं हमेशह खां मौजूदु हुजण बजाए उन्हनि खे ज़िंदा ऐं हर दौर में तब्दील थींदड़ ॾिसे थो। फ़लसफ़े जी तारीख़ आम तरह यूनान खां शुरू कई वञे थी। फ़लसफ़े जी तारीख़ लिखंदड़ में आम राय हीअ आहे त फ़लसफ़ाणियुनि ख़्यालनि जी शुरूआति सभिनी तहज़ीबनि में थी जहिड़ोकि मिस्र हिंदुस्तान ऐं इराक़ में फ़लसफ़ो तमामु घणो कमु थियण बावजूदि ॾंदकथा खां जान आजी न कराए सघियो ऐं नतीजे में हिकु ॾाके ते अची रुकिजी बीही रहियो। फ़लसफ़ो ॾंदकथा खां आजे ऐं हिकु धार शिकिल में वादीअ दजला ऐं फ़ुरात ऐं वादीअ नील जे अज़ीम तहज़ीब जी मीलाप वारी जाइ फ़नोशिया ऐं यूनान में पैदा थियो। हिकु ॿी राय हीअ बि आहे त साॻे ई वक़्त ते जिथे यूनान में फ़लसफ़ो ज़हूर पज़ीर थियो जेके मकतब फ़िकुर स्कूल ऑफ थाट्स यूनान में हुआ उहे हिंदुस्तान में मौजूदु हुआ जहिड़ोकि मादीवाद काइनात में मुसलसिल तब्दीलीअ खे मञींदड़ वग़ैरह। हिंदुस्तानी फ़लसफ़े ते साइंस तरीक़ो अपनाइण बजाए इल्हामी ऐं वजदानी तरीक़े खे अपनाइण बाबति ॿ मुख़्तलिफ़ राया आहिनि। हिंदुस्तान जे अॻूणे सदर डॉक्टर राधा कृष्णन हिंदुस्तान फ़लसफ़े ते 2 जुल्द किताब लिखिया आहिनि जिन खे ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी पेरिस तरफ़ां शाया करायो वियो आहे जंहिंमें डॉक्टर राधा हिंदुस्तानी फ़लसफ़े खे साइंसी ऐं मादी नुक़्ते नज़र सां बयानु करण जी कोशिशि कई आहे जेको हिकु जुदा मौज़ू आहे। यूनानी फ़लसफ़े खे पढ़ंदड़ आम तौर ते उहो सम्झनि था त उहे यूनानियनि जा ज़हन हुआ जन तंहिं वक़्तु यानी अॼु खां 26 सदियूं अॻु उन्हनि सुवालनि ते सोचियो बाक़ी यूनान खां पहिरीं ऊंदा हुई। मुंहिंजे ख़्याल में उहा तमामु वॾी ग़लतफ़हमी आहे। फ़लसफ़ी यूनान में अची जेका क्लासिकल शिकिल वरिती आहे उनमें मिस्र ऐं इराक़ जो बि वॾो हिसो आहे। यूनान जो फ़लसफ़ो निज पिज यूनान मां फुटी कोन निकितो आहे पर यूनान जे फ़लसफ़े खे पढ़ण दौरान असांखे हिंदुस्तान जा बि असर मिलनि था। यूनान जी तहज़ीब समूरी इंसान ज़ात ते जेके असर विधा आहिनि ओतिरा शायदि ई ॿिए कीअं तहज़ीब विधा हुजनि। अॼु दुनिया में फ़लसफ़े ऐं सियासत जा जेके मकतब फ़िक्र आहिनि उन्हनि जो बुनियादु असांखे यूनान जे फ़लसफ़े में मिले थो। पोइ भली उहे मकतब फ़िकुर सियासत जे मैदान में जमूरियत ते ॿधल हुजनि या जारजियत ते डिक्टेटरशिप ते हुजनि या अशरफियात ते फ़लसफ़े जे मैदान में अक़ीदत हुजे मुशाहदियत हुजे जदलियात हुजे माफ़ूक़ अल फ़ितरत हुजे मादियत हुजे या ख़्याल परस्ती हुजे।